शहदादपुर वेझो संजराणी बिरादरी ऐं लुंड बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में फुटीअ चूंडण तां थियल झेड़े वारे मामले में हिकु इंसानी जान मोहरम अली संजराणी जे क़तल थियण ऐं 13 माण्हुनि जे ज़ख़्मी थियण ख़िलाफ़ संजराणी बिरादरी जे सवें माण्हुनि पारां लतीफ़ पार्क खां शहदादपुर प्रेस क्लब ताईं एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते वारसन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त संजराणी बिरादरनि जी जेका ज़मीन आहे उते लुंड बिरादरी जा हारी आहिनि। उहो मामूली ॻाल्हि तां ना हक़ करे संजराणी जे नौजवान मोहरम अली संजराणी खे जेको आहे क़तलु कयो आहे ऐं 7 खां 8 ॼणा जेके आहिनि उन्हनि खे ज़ख़्मी कयो आहे। बेगुनाह उन्हनि खे क़तलु कयो आहे। SHO शाहपुर चकर उन ते FIR दाख़िल कयूं, पर 7-8 ॾींहं गुज़रण जे बावजूद बि जेके हक़ीक़ी जवाबदार आहिनि उहे अरेस्ट न आहिनि थिया। असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे अनफॉर्चुनेटली त सिंध पुलिस जेका SHO उन्हनि जी जेका पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे उहा छो नथी निभाए। जेकॾहिं हक़ीक़ी जवाबदार अरेस्ट न थिया त ॿी सूरत में असां बाईपास बंदि करे एहतजाज जे दायरे खे वसी कंदासीं। असां अपील था कयूं IG सिंध खे, SP सांगड़ खे, SHO शाहपुर चाकर खे त महिरबानी करे पंहिंजे जेका असां जेके हक़ीक़ी जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो, न त ॿी सूरत में असां एहतजाज जे दायरे खे बंदि पूरी सिंध गॾु कंदासीं। सॼी संजराणी जेका बिरादरी असां सां गॾु आहे। जी जी त शहीद मोहरम संजराणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ असां एहतजाज करे रहिया आहियूं। ही संजराणी क़ौम आहे, उन खां सवाइ माण्हू असां सां गॾु आहिनि। असां सॼी क़ौम खे ख़बर आहे, पाकिस्तान जी अवाम खे ख़बर आहे असां हुर आहियूं ऐं पुरअमन आहियूं। असां सां इलाही नाजाइज़ियूं थियूं आहिनि, पहिरियां बि नाजाइज़ियूं थियूं आहिनि, धाड़ा लॻा आहिनि, माण्हू अगवा थिया आहिनि। हींअर ॾिसो इंतिहा थी वई आहे। मोहरम अली जी शहादत जेका आहे इहा थोरी ॻाल्हि न आहे। सिंध गवर्नमेंट जो वज़ीर आला निगरान गवर्नमेंट जो वज़ीर जेको आहे उन खे बि असां अपील कंदासीं, IG सिंध खे अपील कंदासीं, SP सांगड़ खे अपील कंदासीं त महिरबानी करे मोहरम संजराणी जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। अगरि इन्हनि खे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो, 12 माण्हू आहिनि न, तव्हां 2-3 माण्हू गिरफ़्तार करे फॉर्मेलिटी पूरी करे छॾिया। ही खून आहे, खून जो असां बदिलो कंदासीं। संजराणी क़ौम जेकॾहिं इंतिज़ामिया सही नमूने सां एक्शन न वरितो, असां चूड़ियूं कोन पातियूं आहिनि। संजराणी क़ौम बुज़दिल क़ौम कोन आहे। संजराणी क़ौम जो रिकॉर्ड आहे। असांजी क़ौम अॻे अंग्रेज़नि सां बि विड़ी हुई। ही छा लुंड पाड़े जा आहिनि? लुंडनि सां पुराणी दुश्मनी असांजी कोन आहे, पर जेके माण्हू उन में मुलविस आहिनि ॿाहिरां उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। अॻे बि असां सां नाजाइज़ियूं थियूं आहिनि। पहिरियां 2-2 कलाक 3-3 कलाक इलेक्शन में दांदिलियूं, घणनि माण्हुनि खे सज़ा आई। उन खां पोइ धाड़ा लॻा, घणा माण्हू ॿधा विया, घणनि खे सज़ा आई। संजराणी सां नाजाइज़ी न कयो, महिरबानी कयो। SP सांगड़ खे ॿुधण था चाहियूं त सांगड़ जो अमन बहाल करिणो अथई त 12 माण्हुनि खे जल्दी मां जल्दी गिरफ़्तार करे कैफ़र किरदार तक पुॼायो। जे न त हीअ असांजो जेको एहतजाज आहे सुपर हाईवे ते बि वञी सघे थो। असां सुपर हाईवे बि बंदि करे सघूं था। मसइलो दरअसल इहो थियो आहे जो मोहरम अली संजराणी खे लुंड बिरादरी तरफ़ां शहीद कयो वियो आहे। असांजो नौजवान आहे मोहरम अली संजराणी ऐं लुंड बिरादरी तरफ़ां शहीद कयो वियो आहे। उन सिलसिले में असां प्रेस क्लब शहदादपुर में एहतजाज कयो आहे। FIR बि दाख़िल थी चुकी आहे। 8 ॾींहंनि खां गुज़रण बावजूद बि अञा ताईं शहीद जा कातिल गिरफ़्तार छो न आहिनि थिया। आख़िरकार छाजे लाइ इहा सुस्ती कई पई वञे। असांजो एहतजाज इन लाइ त असल कातिलनि खे जेको आहे सो गिरफ़्तार कयो वञे ऐं शहीद खे इंसाफ़ ॾियारियो वञे। बेगुनाह हिकु नौजवान खे शहीद कयो वियो आहे ऐं 10 खां वधीक जेके असांजा संजराणी आहिनि उहे जेके सो ज़ेर इलाज आहिनि, ज़ख़्मी अस्पताल में आहिनि, उहे जेके सो सीरियस कंडीशन में आहिनि। छाजी सुस्ताई आहे, छाजे करे गिरफ़्तार न कयो आहे कातिलनि खे? असांजो मुतालबो आहे त कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जेको पुरअमन आहियूं, असीं पुरअमन आहियूं। जेकॾहिं कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो त ॿी सूरत में जेको आहे सो एहतजाज जो दायरे खे वधायो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु असद दाहिरी, सिंध टीवी न्यूज़, शहदादपुर।